السلام عليكم ورحمة الله وبركاته. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي القواعد الشرعية يكون تريو نمبر درس إن شاء الله كيو था. هي أسان जेके درس القواعد जेके आहिनि इहे आहिनि हिकिड़े असां आम माण्हुनि जे लाइ हिकिड़ो जीअं ॾाकण थिए शरीयत ऐं दीन असांखे फ़हम ऐं सहूलत करण जे लाइ। जे न त ही क़वाइद शरइया जेके आहिनि न, इंसान मुतवसत तालिब इल्म थींदो आहे विचो मरहले में, त पोइ ही सेखारींदा आहिनि उन्हनि खे त तव्हां ही हाणे पढ़ो, छो जो उन में सम्झ वधीक उन्हनि खे पइजी वेंदी आहे। पहिरियां उन्हनि खे हर शइ पढ़ाईंदा आहिनि, पोइ ॾींदा आहिनि क़वाइद, पर असां अॻ में करे छॾियो। असांजे दोस्त शुरूआत में आहिनि सभई, पर असीं ॾिसूं था त पाकिस्तान जो ऐं हितां जो वॾो फ़र्क़ु आहे तालिब इल्म जो। हिते आम माण्हू जेको आहे उहो बि माशाल्लाह पाकिस्तान जे तालिब इल्म जहिड़ो आहे। तंहिंजे करे असीं क़वाइद असीं पाकिस्तान उते दोस्त घणा जेके ग्रुप में आहिनि पाकिस्तानी आहिनि या पाकिस्तान में रहनि था, उन्हनि जे लाइ असीं इहो छो शुरू करे छॾिया आहिनि क़वाइद शरइया। असीं मुख़्तसर करे क़वाइद शरइया 100 खां 125 खनि आहिनि, पर असीं उन्हनि मां इंशाअल्लाह 10, 15, 20 जे सम्झी वियासीं न, जेके मेन असांजी ज़िंदगी में असांखे ज़रूरी आहिनि। इहे असीं सम्झी वेंदासीं, असांखे सम्झ में अची विया त पोइ असांखे ईअं सम्झ त अधु दीन जा मसाला सम्झ में अची वेंदा बिना दलील। क़ाइदा जेको ही असीं दोस्तनि खे सम्झायूं था ऐं ॿुधायूं था ऐं चऊं था त यादि करे छॾियो, इन जो मक़सदु छा आहे? इहो हर दीन जो मसइलो उन जी पछाड़ी बि हूंदी आहे ऐं मोह हूंदी आहे। मोहमी शयूं जेके हूंदियूं आहिनि हर मसइले दीन में, उन में हूंदा आहिनि क़ुर जा दलील, पोइ उन खां सुन्नत जा हदीसुनि जा दलील, ठीकु आहे। पोइ उन खां पोइ थींदा आहिनि इजमा उलमा जा जेके हूंदा आहिनि, उम्मत जा आलिमनि जो इजमा हुजे 100 मां 80% या 70% इजमा हूंदो आहे, ठीकु आहे। मोतबर आलिम ऐं पुराणे टाइम जा ऐं नवां बि, ठीकु आहे। उहो पोइ इजमा खां पोइ वरी पोइ उन खां वरी क़ियास, चौथी शइ जेकी शरीयत में इहा आहे। पोइ इन्हनि शयुनि मां इहे सभु दलील कढी हाणे इहे मसाला त थींदा आहिनि हिकिड़े मिसाल जीअं हीअं ॾंदण जो मिसवाक जंहिंखे चऊं था, जीअं मिसवाक जेको आहे हाणे इन में 100 खां मथे हदीसूं आहिनि। पोइ उन में कंहिं में लफ़्ज़ वधीक आहिनि, कंहिं में घटि आहिनि, कंहिं में वधीक आहिनि, कंहिं में घटि आहिनि, ईअं मुख़्तलिफ़ रिवायतूं मुख़्तलिफ़ सहाबियुनि खां मुख़्तलिफ़ शयुनि खां। वरी उन्हनि में अक़वाल उलमा थींदा, आलिम हिननि चयो त हीअं कजे, के चयो त न हर निमाज़ खां अॻु में कजे, के चयो त न बि कयूं। उथंदो राति जो सुम्हण खां अॻु में ॾींदो ॾंदण, वरी राति जो उथंदो त शुरूआत में ॾंदण कंदो। वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिवायतुनि में काफ़ी अचे थो त घर जे दर ते बि बीहंदो, त घर अंदरि वञण खां अॻु में पहिरियां ॾंदण ॾींदो, पोइ वेंदो, ॿाहिरि निकिरंदो त बि ॾंदण ॾींदो। तंहिंजे करे मसइले मां हिकिड़े मसइले मां हज़ारे मसइला था थियनि, पर असांखे इहे मसइला जे एतिरे आम माण्हू खे सम्झाइणो पवंदो त तमामु ॾुखियो थींदो, टाइम घणो लॻी वेंदो। ऐं आम माण्हुनि खे टाइम बि न आहे। असां जहिड़े तव्हां जहिड़ा जिते के कमु था कनि, के मसरूफ़ आहिनि, उन्हनि खे टाइम न आहे त एतिरा मसइला हुननि खे वेही वॾा करे छिके उन्हनि खे सम्झायूं त ॾाढो ॾुखियो लॻंदो ऐं टाइम बि न थींदो ऐं ज़िंदगी बि हिकिड़ी सफ़ा मुख़्तसर आहे, त केॾीमहिल सम्झंदो इहे मसइला। पोइ इन्हनि में छा थींदो आहे, हर शइ में क़ाइदो ठाहियो उलमा, त हीउ क़ाइदो जे इंसानु सम्झी वियो न, त उहो उन खे ख़बर पइजी वेंदी हीअ शइ हराम आहे, हीअ शइ हलाल आहे, हीअ शइ मकरूह आहे। पर खणी दलीलनि जी पुछा वधीक जे कंदो त मिली वेंदसि दोस्तनि खां या मोबाइल मां या शेखनि खां, पर मेन शइ त हुनखे ख़बर त पइजी वञे त मां हिन रस्ते में हलां ऐं हीउ रस्तो सही आहे या जाइज़ आहे या न। इन जो मक़सदु आहे क़ाइद शरइया। अॼोको जेको क़ाइदो आहे, जो तव्हांखे वरी तमामु क्लिप वॾी थी वई, अॼोको क़ाइदो इहो आहे अल यक़ीन ला यज़ूल बिशक। इहो जेको आहे अल यक़ीन ला यज़ूल बिशक, इहो हिकिड़ो यादि करे छॾियो त यक़ीन हिकिड़ी शइ इंसान में हूंदी आहे, ॿी हूंदी शइ अंदरां पैदा थींदी आहे शक जेको हूंदो आहे उहो शैतान पैदा कंदो आहे इंसान खे, दिलि में शक जेको आहे शैतान पैदा कंदो आहे। ऐं यक़ीन इंसान जी पंहिंजी ज़ाती रूह में तोखे पक हूंदी त मूं वुज़ू कयो आहे, पर शक आहे त मूं वुज़ू कयो या न। तो वुज़ू कंदे बि तोखे शक विझंदो जेतान त तूं हथ 3 दफ़ा धोता या 2 दफ़ा,
वरी जे गुरड़ी कंदे त बि ईअं, वरी जे मुंहुं धोईंदे त अञा नासुनि में पाणी विझंदे त बि ईअं, वरी ॿाहूं धोईंदे त बि ईअं, पेरनि में चवंदी न, शैतान चवंदी न तो हिकिड़ो दफ़ो यानी खुटायो आहे। पर हाणे हिते इन जो इहो यकीन जो जेको आहे इन जो मक़सदु छा आहे त यकीन जेको इंसान खे आहे पक आहे, उहा शइ दिलि में पक धार करे छॾे, ऐं जेको शक आहे उहो ॿियो नंबर आहे। हाणे मिसाल तूं वुज़ू तोखे हींअर मग़रिब ऐं इशा जे विच में तो मग़रिब निमाज़ पढ़ी, वरी हाणे इशा जो निमाज़ टाइम थी वियो, तूं हींअर चवंदे त मां हींअर वञा बि थो निमाज़ ते ऐं मूंखे वुज़ू आहे अलाए कोन। हाणे तूं चवंदे मूंखे वुज़ू आहे अलाए कोन, त तूं हाणे हिते इहो मसइलो कीअं हल कंदे, तोखे इहो क़ाइदो जेको तोखे यादि अची वेंदो त अल यकीन ला यज़ूल बिशक। हाणे हिते तोखे पंहिंजी ज़ाती यकीन जेको दिलि में हूंदो उनखे तूं सोचींदे त मां हर रोज़ु मग़रिब जे वुज़ू सां इशा पढ़ंदो आहियां या न, ऐं हर रोज़ु मूंखे इहो इन वुज़ू हूंदो आहे या न। ठीकु आहे, अञा जी शक पए थो कॾहिं हूंदो आहे कॾहिं न कॾहिं कीअं, त पोइ वरी सोचींदे त मूं वुज़ू वुज़ू जे मूंखे आहे त उन जो मूंखे 80% यकीन आहे त मूंखे वुज़ू आहे, 20% मूंखे शक आहे। ईअं तूं सम्झी वेंदे त मूं वटि यकीन घणो आहे ऐं शक केतिरो आहे। यकीन मूंखे 80% आहे, शक जेको 20% आहे। त हाणे तो हीउ क़ाइदो जे तो यादि करे छॾियो त इन जो तोखे इस्तेमालु कंदो हिते त हाणे अल यकीन ला यज़ूल बिशक। तोखे जे यकीन 80% आहे त ख़तमु, तोखे वुज़ू आहे ऐं हीउ शैतान तोखे बरगलाए थो। पर जे यकीन तोखे 50% आहे ऐं 50 शक आहे त पोइ तूं वञी वुज़ू कर। इहो थियो वुज़ू में। वञी तूं निमाज़ पढ़ी ज़ोहर जी या इशा जी पढ़ी 4 रकातूं, त तूं हींअर 3 रकात में आहीं, तोखे शक आहे त मां चौथी में आहियां या 3 में आहियां, त इन में हाणे तूं इहो क़ाइदो शरई जेको इहो तूं इहो कीअं इस्तेमालु कंदे, तूं सोचींदे त मूंखे 3 रकातूं मूंखे त पकियूं आहिनि पर चौथी में मूंखे शक आहे, तो हाणे इन क़ाइदे शरई सां तूं इस्तेमालु इहो कीअं कंदे त 3 रकातूं तोखे पकियूं आहिनि, चौथी हाणे पढ़, हिकिड़ी रकात पढ़ी छॾ। ठीकु आहे, उन खां पोइ वरी 2 रकात 2 सजदा ॾेई छॾ, जो शैतान खे इहा हिकिड़ो यानी सज़ा आहे। ठीकु आहे, ईअं थींदो हीउ क़ाइदे शरई जेको ईअं हर शइ में असीं दुनिया में उथणु वेहणु वुज़ू सुन्नतूं फ़र्ज़ निमाज़ दुनिया जा अमल दीनी अमल असांखे इहो क़ाइदो शरई असांखे ज़रूरी इस्तेमालु कंदो ऐं असीं इन शइ मां हर शइ मां निकिरी वेंदासीं, हर शइ मां असां निकिरी वेंदासीं बग़ैर असां वेही दलील ॻोल्हियूं हुन खां पुछूं। तंहिंजे करे इहो क़ाइदो जेको आहे इंसान खे तमामु वधीक इनशा अलाह फ़ाइदो मिली वेंदो इन शइ। इन क़ाइदे शरई खे इंसान जेको नौजवान सां ग्रुप कोशिशि कयो त यादि करे छॾियो अल यकीन ला यज़ूल बिशक, अल यकीन ला यज़ूल बिशक। यकीन जेको आहे उहो शक सां हटंदो न आहे, यकीन जेको आहे शक सां न हटंदो आहे। इहो इंसानु पंहिंजे पाण में पैदा करे छॾींदो त अधु असांजी ज़िंदगी में जेके मसाइल आहिनि उहे ख़ुदि बि ख़ुदि असीं हल करे वेंदासीं इनशा अलाह। अल्लाहु आलम बिस्सवाब।